नाज़रीन, सिंध बलोचिस्तान राइस मिल ट्रेडर्स एसोसिएशन के मरकज़ी जनरल सेक्रेटरी असद अली तुन्यो चयो आहे त सिंध फूड डिपार्टमेंट वारा मुख़्तलिफ़ राइस मिलर साहिबान जा लाइसेंस रिन्यू नथा कनि ऐं ॻरी रक़म वसूल करे रहिया आहिनि, जे अमल खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। ख़बर मूजिब सिंध बलोचिस्तान राइस मिल ट्रेडर्स एसोसिएशन के मरकज़ी जनरल सेक्रेटरी असद अली तुन्यो मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध फूड डिपार्टमेंट वारा मुख़्तलिफ़ राइस मिलर साहिबान सां नाजाइज़ी कंदे नयन मिलर साहिबान के लाइसेंस जारी नथा कनि, जॾहिं त पुराने मिलनि जा लाइसेंस भी रिन्यू न पिया कया वञनि। असांखे फीस जी मद में सरकारी रक़म जमा कराइण जे लाइ चालान भी नथो ॾिनो वञे, वेतर ॻरी रक़म वसूल कई पई वञे। असांखे ख़दशो आहे त उहा रक़म सरकारी खज़ाने में जमा थिए भी थी अलाए न, जे अमल खे कंहिं भी सूरत में बर्दाश्त न कंदासीं। हुन वधीक ॻाल्हाईंदे चयो त बरसात ऐं ॿोॾि सबबि फसलुनि खे कापारी धकु लॻो आहे। अॻु ई असांजो कारोबार साल जा 6 महीना हलंदड़ आहे। हिन सूरत हाल सबबि हिन सीज़न में 1 महीनो ई कम मुश्किल सां हली सघंदो। मथां वरी सिंध फूड डिपार्टमेंट पारां परेशान कयो पियो वञे। जॾहिं त असद अली तुन्यो अञा वधीक ॻाल्हाईंदे चयो आहे त असां सां सिंध फूड अथॉरिटी जा अमलदार बहितरीन सहकार कंदड़ आहिनि। मसइलो सिंध फूड डिपार्टमेंट वारा पिया कनि। असां सिंध बलोचिस्तान राइस मिल एंड ट्रेडर्स एसोसिएशन जे प्लेटफॉर्म तां चीफ मिनिस्टर सिंध, मिनिस्टर फूड सिंध, चीफ सेक्रेटरी सिंध, सेक्रेटरी फूड सिंध, चेयरमैन एंटी करप्शन ऐं ॿिनि लाॻापियल आला अमलदारनि खे अपील था करियूं त खुदारा असांजे मामले जो नोटिस वठी सिंध फूड डिपार्टमेंट जे अमलदारनि खे पाबंद कयो वञे त हथरादू रक़म न वठनि ऐं असां सरकारी फीस जमा कराइण जा पाबंद आहियूं। असांखे फीस जा चालान ॾिना वञनि, न त ॿी सूरत में असां एहतजाज जो हक़ रखूं था।